वॻड़ खां रिपोर्ट करे रहियो आहे सरदार अहमद सुमरो। वॻड़ में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते ॿिए ॾींहुं बि सरकारी मुलाज़िम कार्य कानून ख़िलाफ़ एहतजाज कयो। वॻड़ रूरल हेल्थ जे डॉक्टरनि मुलाज़िमनि डॉक्टर संतोष कुमार, डॉक्टर इफ़राज़ कुर्टियो, हुसैन अली मुग़ैरी, मंसूर अली अबड़ो, डॉक्टर बरकत अली तुनियो, एहसान अली पेचूहो, असगर अली मुग़ैरी, आसिफ अली समो ऐं ॿिए ॾींहुं बि इस्पताल खे ताल हणी एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणो त जेसिताईं सिंध सरकार पेंशन वारो पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वठंदी, असांजो एहतजाज जारी रहंदो। सिंध सूबे जा मुलाज़िम निधड़का आहिनि, जिन जी हर भेरे पेंशन ऐं ॿी कटौती कई वञे थी, पर हाणे अहिड़े कार्य कानून ख़िलाफ़ मैदान ते निकिता आहियूं ऐं समूरी सिंध जे हर खाते जो मुलाज़िम सरापा एहतजाज आहे। पर अफ़सोस आहे त सरकार जे कन ते जूअं बि नथी चुरे, जो मुतालबा मञिया वञनि। सरकार जे अखियुनि ते पटी ऐं कननि में कपह पियल आहे, जो मुलाज़िमनि जो दाद फरियाद ई नथो ॿुधे। असांजे एहतजाज जो सिलसिलो तेसिताईं जारी रहंदो, जेसिताईं सरकारी मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा न मञिया वेंदा।